सिरातिल हिकमत वल हुदा। अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वल इज़्ज़त वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना बलौनाहुम कमा बलौना अस्हाबल जन्नह इज़ अक़समू लयस्रिमुन्नहा मुस्बिहीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। दुरूद पाक दिल सां छो न पढ़ेव? इएं न कयो सोलंगी साहब या ॿिया पाड़े वारा आयल हो दोस्तो। दुरूद में याद रखो, दुरूद खां सवा वाट ॿी कान अथव। जे चाहियो था तो खुदा राजी थे तो मुझे मुस्तफ़ा ते दुरूद इश्क सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जे ही जाते ही
अदा तबानी बारो चल जी हुज्जत हो त पुनलसी मुकम हीणी के हू जापा इन पैर में मिठड़ा तह जुती ना जेही असलऊं आरी जाम जे पले जा पेही पोहाणे विसारे वेही तन के जिन खे आँखी वेहा दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह नकी आँव का तार नकी आँव का तार नकी कतण जाना अझे जंहिंजे आहियां ओ सभिनी जो सालार जिए मिसो सरदार जेको कोठे ॾींदम कपड़ा सुभान अल्लाह वरी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह वरी वरी दुरूद छो पियो पढ़ाया जो मुझे आका फरमायो त जॾहिं गुनाह न को थी वञेव त उन जूं ॻाल्हियूं माण्हुनि सां न कयो जॾहिं को गुनाह थी वियो अथव त उन जो ज़िक्र उन जूं ॻाल्हियूं माण्हुनि सां न कयो छो त क़यामत जे ॾिहाड़े गुनाह त तव्हांजे ॻिचीअ में हूंदो पर उहे वरी शाहिद बि तव्हांजे ॻिचीअ में थी पवंदा इन करे गुनाह खां बचो पर जे गुनाह थी वञे त चुप चुपात में तौबा कयो त मुंहिंजो ख़ुदा मुआफ़ करे छॾे आमीन आमीन गुनाह जूं ॻाल्हियूं न कयो इन करे त तव्हांजे मथां गवाह थी वेंदो यानी इन जो ॿियो पासो छा थियो त जॾहिं दिल भर ते दुरूद पढ़ो त खोले खोले पढ़ो ऐं पढ़ायो त क़यामत में गवाही हुजे त हिन सां फ़क़ीर गॾु दुरूद पढ़ियो सुभान अल्लाह सच अथव मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो दरे मुस्तफ़ा का सवा भी काई गली कोन्हे का कुछ भी ॿियो कोन्हे जंहिंखे मुंहिंजे महबूब जी दामन मुंहिंजे रब अता फरमाई उन जा ॿई जहान ठही विया सॼो क़ुरान खोलियो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी हयात तय्यब सॼीअ ॾे निगाह कयो त मुंहिंजे अल्लाह ईंदड़ खे कोन ॾिठो उन जे गुनाहनि खे रब कोन ॾिठो त हेतिरा अथसि या हेतिरा अथसि अल्लाह कंहिंखे मयार बि कोन ॾिनी त गुनाहनि सां सॼो दफ़्तर भरे पोइ आयो हई न मुंहिंजा दोस्त बस अल्लाह रुॻी उन जे क़ल्ब ॾे ॾिठो त जेका दिलि खणी आयो आहे उहा सचाईअ सां मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में खणी आयो आहे या मुनाफ़िक़ थी खणी आयो आहे जेकॾहिं दिलि सचाईअ सां खणी आयो आहे त मुंहिंजे रब चयसि आए हुए त गुनाहनि में ॿुॾल हुए हाणे मुंहिंजे महबूब जे क़दमनि में पंहिंजी दिलि रखी अथई मां अल्लाह तोखे गुनाहनि खां ईअं पाक थो कयां ॼण अमड़ जे पेट मां हाणे निकिरी आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहे सिर्फ़ ॻाल्हियूं कोन्हनि मुंहिंजा दोस्तो इहा हक़ीक़त अथव त मुंहिंजे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार खां सवा
बी काई गली कोने का यार असा के तो कोने जेके आहे खुदा बख्शे दे। असा जो सहारो जो मदीने जो घोट आ। आमीन आमीन। असा जो सहारो गला गला असा जो सहारो मदीने जो घोट। अल्लाह वट निज़ाम अदल भी आहे, मुझे रब वट निज़ाम फजल भी आहे। निज़ाम बई हक हन, निज़ाम अदल भी हक आ, निज़ाम फजल भी हक आ। निज़ाम अदल छा के चइबो आ, फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरह व मन यअमल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरह। मिस्काल जो ज़र्रो छा के चइबो आ मुंहिंजा मुस्लमान भाइरो, जेको कैंचीअ जे कटण में भी न अचे, यानी वारीअ जेतिरो ज़र्रो, वारीअ जेतिरो ज़र्रो। अल्लाह चए थो मां आदिल हां, नेकी कई हुंदई त अजर ॾींदो मैं, बुराई कई हुंदई त सज़ा ॾींदो मैं। पर सुहिणे लतीफ़ होॾों ताह कई त अदले न पुॼा आऊं कज को फेरो फज़ल जो। आमीन आमीन। मुझा करीम रब अदल करी ता थड़ थड़ कंबन, उचियां शाना वालड़ियां। फजल करी ते बख्शी जावन, मुझे हाँ मुँह कालड़ियां। अल्लाह जे फजल में उम्मीद आ, ऐं अल्लाह जो अदल भी थींदो आ, अल्लाह जो फजल भी थींदो आ। चढ़ी आई आ हिकड़ी गाल बुधाए छड़ियाव त खुदा अदल कैसा कंदो आ ऐं खुदा फजल कैसा कंदो आ। गाल चढ़ी आई आ बुधाए छड़ियाव। जुबान मुस्तफा सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मुझे महबूब मदीने जे शहनशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल जे कौम जे उन गुनहगार जो हाल ॿुधायो पंहिंजे उम्मत खे। कंहिंखे ॿुधायो? पंहिंजे उम्मत खे। वॾो नंढे खे अॻियों किसो छो ॿुधाईंदो आ त सबक सिखे। अबा जेके अॻियां हुया उन्हनि हीअं कयो हो त हीअं थियो हो, हीअं कयो हो त हीअं थियो हो। दुनिया जो वॾो अॻियनि खे किस्सा ॿुधाईंदो आ। मुंहिंजो महबूब मदीने जो शहनशाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी पंहिंजे गुनहगार उम्मत खे सब कुछ ॿुधाए पियो, पर ॿुधाइण जो अंदाज ॾिसो त कहिड़ो आ। मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी इसराइल कौम जे मुतालिक पंहिंजे सहाबा के खबरदार करे फरमायो, बनी इसराइल कौम जे अंदर अहिड़ो हिकिड़ो शख्स हुयो, गुनहगार हुयो, जंहिं 99 खून कया हा। घणा? 99। हिकु भी न, ॿ भी न, 99 खून करण खां बाद में दिल में ख्याल आयसि त अल्लाह मेहरबाना, रब खां माफ़ी घुरां। माफ़ी त घुरां पर घुरां कीअं? मां त गुनहगार आहियां, मूंखे त घुरण भी कोन थो अचे। छो न कंहिं अहिड़े नेक बाने ॾे वञा जेको मूंखे पंहिंजे रब खां घुरण जो तरीक़ो भी सेखारे। सुभान अल्लाह सुभान। ॻाल्हि कंहिंजी थी हले बनी इसराइल कौम जी, कंहिंजी ॻाल्हि थी हले बनी इसराइल करे केर थो पियो चो रहमत लिल आलमीन। कुर्बान वञा मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़ात ते। मुझे मदीने जे साईं फरमायो, घरों निकतो ॿाहिर को माण्हू मिली वियो, उन के राज ॿुधायईं। कहिड़ो? 99 खून कया अथमि, तौबह जो इरादो आ का वाटड़ी ॾस त पंहिंजे रब खे कीअं रिझायां। उहो वीचारो को ख़ुश्क तबियत जो माण्हू हो। सियारे में ख़ुश्क में उहो ॾिसंदा हो न, ॿुधंदा हो न। तबियत जो को ख़ुश्क माण्हू हुयो। हिन ॾे निहारे करे चयईं त 20 क्वा खाई ॿिली हली आ हज ते। 99 खून करे हाणे पुट हलियो आ तौबह करण जे लाइ। का तुंहिंजे बाबे जी बादशाही कोन्हे, उहो बि पंहिंजी जगह ते सही हुयो। छो
उनके अल्लाह जे अदल ते तनाज़ हुयो पर फज़ल जी ख़बर ही कान हुई। सुभान अल्लाह सुभान। गालियों तो बई हक हन। उन 99 खून कण वारे दिल में ख्याल कयो ही केड़ो शख्स आ जेको इते ही मुखे मायूस तो करे। देरी कोन कयई उनखे भी गुल्लो करे सेंचुरी पूरी करे छॾी। हाणे 100 जो कातिल थी वियो, उनखे भी गुल करे छॾी। ओ ॿुधो अथव न त हिकिड़ो वीचारो अॼु लाइ छो आवाज़ सादड़ो आने करे दिलि चवे थी खिली खिली तव्हांजो टाइम पूरो कयां, पर खिलण में भी ॻाल्हियूं कम वारियूं हूंदियूं इंशाअल्लाह। मवाली वीचारो हिकिड़ो रस्ते में वेठो हुयो, पोइ को हिकिड़ो हमराह लंघियो, उनखे जो ॾिठई त उन मवालीअ खे काॾो नंढो भर में गिंगिड़ू बि को फ़कीर खे ॿधलो सायो करे खड़काए कई डी डी हैदर हैदर। हुन त पंहिंजे इश्क जो इज़हार कयो ईअं चई ऐं हमराह खे ॾिसी चई या अली मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा काथे हई। हुन सॾ त कयो मौला अलीअ खे, पर रस्ते सां अचण वारे अधे खे थोरी मिड़ई ॻाल्हि लॻी ॾुखी। हिनखे चई त छा तुंहिंजो अली तुंहिंजी मुश्किल टारे थो? चई यार मुंहिंजी टारींदो आहे। चई तुंहिंजी मदद कंदो आहे? चई यार मुंहिंजी कंदो आहे। चई छो ख्वार थियो? चई मां ख्वार कोन थियो, तो मूंखां पुछो मूं तोखे ॿुधायो। चई ठीकु आहे। हमराह थोरो ज़िद्दी हुयो, चई चओ पंहिंजे अलीअ खे त मुंहिंजी टंग भञे। मवालीअ चयुसि त फ़कीर ॻाल्हि ॿुध, रहम कर, इन ॻाल्हि तो मुड़ी वञ। चई न न न न, चई थो न त अली मदद कंदो आहे। चई यार असांजी त कंदो आहे। चई चओ अलीअ खे त मुंहिंजी टंग भञे। ॿियो दफ़ो हिन चयुसि त फ़कीर ॻाल्हि ॿुध, ज़िद तो लही वञ। चई तोखे चवां थो न, या त चओ त अली मदद कोन कंदो आहे, या अलीअ खे चओ त मुंहिंजी टंग भञे। इन बि देर ई कान कई ऐं तो ईअं हकल करे उथे चरियो। फ़कीर त हुयो मौलाई, देर ई कान कई वराईंदे कारो ॾंडो ट्रा खणी तो हमराह जी टंग थी वई ॿ टुकर। जहिड़े ज़ालिम मारे विधी, टंग भञी विधई। चई तो जो चयो? चई मूं तोखे चयो त अलीअ खे चओ, या मूं तोखे चयो त तूं टंग भञ? चई मां छा कयां, ये हल्का सल्का कम मौला अलीअ सां फ़कीरनि जे हवाले करे छॾिया। सुभान अल्लाह सुभान। चई जेके हल्का सल्का कम आहिनि इहे मालिकनि वारी असांजे हवाले करे छॾिया आहिनि, त इहो हल्को सल्को कमु सो मूं मालिकनि जो कमु करे वरितो। सो मुंहिंजा दोस्त हुन बि सोचियो त हाणे 99 त करे आयो आहियां, बाक़ी हिकिड़ो भला हिन खे बि करीसि पूरो, पोइ हाणे भला अॻिते लाॻी थो पियो मुंहुं ॾींदासीं। दोस्त 100 खून पूरा करे, पर पोइ बि दिलि मां तौबह जी तड़प ख़त्म कान थी। अञा भी अॻिते वधियो को अल्लाह जो सालिह बानो मिली वियुसि। सुभान अल्लाह। जंहिंखे अल्लाह जे अदल जी बि ख़बर हुई, अल्लाह जे फज़ल जी बि ख़बर हुई त मुंहिंजो मालिक कीअं महिरबानी कंदो आहे। जीअं सुहिणे लतीफ़ चयो मादी थी न मारुई। सुभान अल्लाह। मादी थी न मारुई, तुंहिंजो अल्लाह जो आहे। सवन वरन जा ॾुखड़ा हिक लहज़े मंझि लागे, उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाईंदुई मारुई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान। उन अल्लाह जे सालिह बाने वटि पहुची वियो। सोना 100 खून कया अथम। चई हाणे चई पक्को इरादो आहे त रब खां माफ़ी वठां। कहिड़ो इरादो आहे? ईअं न कयो, ईअं न कयो, ईअं न कयो। ॾाह थियो, ॻाइण नहीं आलमनि में फ़र्क़ु रखो, सब्र खां कमु वठो। अज़ीज़ दोस्तो, नंढड़ा सिखी वेंदा ख़ुदा खां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, उन ख़ुदा जे सालिह बाने पुछुसि त ॾे ख़बर रुगी ॻाल्हि तो करी या पक्की ॻाल्हि आहे? चई पक्की ॻाल्हि आहे, तौबह करण थो चाहियां। चई जे तौबह करण थो चाहीं त ॾस मां थो ॾेई। चई कहिड़ो? ओ फलाणो जेको ॻोठ आहे। चई आहे। सिधो उन में हलियो वञ। उन ॻोठ में अल्लाह जा नेक सालिह बाना रहंदा थई। उते पहुचंदे
उन्हनि सां गॾु वेहंदे उहे तुंहिंजे लाइ दुआ घुरंदा मुंहिंजो रब तुंहिंजे तक़दीर खे तब्दील करे छॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाओ ज़िद्दी कोन हो न जो ज़िद करे बीह रहे हली पियो। अल्लाह जी कुदरत ॾिस दोस्त। हाणे इहो सभु ॻाल्हि तव्हां सां ताईं कंहिं पहुचाई चो मदीने जे घोट पहुचाई। सुभान अल्लाह। कंहिं पहुचाई मदीने जे महबूबन पहुचाई आहे। वियो रस्ते में पहुतो आहे थोड़ो ई पंधु अॻिते वधियो आहे। अल्लाह इज़राइल खे हुकुम कयो त साह कढींसि। इज़राइल देर कान कई आहे। अल्लाह जे हुकुम खे पूरो कंदे उन जो साह कढंदो आहे मुंहं भर ज़मीन ते किरंदो आहे। जंहिं पासे वञी रहियो आहे हथड़ा ओॾो मुंहं भर किरंदो आहे। जीअं किरियो आहे जहन्नम जा फरिश्ता भी अची वया जन्नत जा फरिश्ता भी अची वया। गौर कजा मुंहिंजा दोस्त जहन्नम जा फरिश्ता चवन हे असां जो आहे छो त ही न सौ खून कयो वेठो आहे। जन्नत जा फरिश्ता चवन हे असां जो आहे छो त तौबह जे नियत सां निकतो आहे। ॿई फरिश्ता बीठा आहिनि हो चवन असां जो हो चवन असां जो। ज़मीन ते मुंहिंजा दोस्त बहस पियो हले। अर्शे मुअल्ला वारो जंहिं फरिश्तन खे मोकिलियो उहो पाण भी ॾिसी रहियो आहे। मुंहिंजो मदीने जो घोट भी ईअं थो ॿुधाए जीअं आका बि विच में बीही ॾिसी रहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझे साईं फरमायो रब्बे करीम ऐलान फरमायो ओ फरिश्तो झगड़े जी जरूरत नाहे। घर खां निकतो आ उहा ज़मीन भी मापियो मुझे आशिकन ॾे वञे थो पियो वलियन ॾे वञे थो पियो मां अल्लाह जे महबूबन ॾे वञे थो पियो। उहा ज़मीन भी मापियो जे घर वार पासो वेझो आ त जहन्नम में खणी वञो जे मुझे आशिकन जे पासे वेझो थियो आ त जन्नत वारा खणी वञो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुकुम कंहिंजो थियो रब जो कंहिंजो हुकुम थियो अल्लाह। फरिश्तन होना ज़मीन मापण शुरू कई होड़ा भी मापण शुरू कई होड़ा फरिश्तन ज़मीन मापण शुरू कई। रब्बे जुल जलाल फरमायो जिब्राइल जी रब्बे जलील मुझे आशिकन वारे ज़मीन के सोढ़ो कर त ओॾहूं वेझो थी पवे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौला तू त आदिल हई मौला तू त आदिल हई आया मौला अदल जो हुक्म दिनो थई। जमीन मापिजी रही आ वरी हेॾो ज़मीन खे सोढ़े करण जो हुक्म थियो आ। मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आ जेकॾहिं पोइते मोटी वञे हा त अदल कयांस हा पर मुंहिंजे आशिकन जे तरफ़ अची रहियो आ। मां अल्लाह जो अदल हक़ आ पर अदल उन्हनि सां कंदो हा जेके मुंहिंजे यारन खां मुंहुं मोड़े छॾींदा आहिनि जेके मुंहिंजे यारन ॾे मुहड़ कंदा आहिनि उन्हनि सां अदल न पर फज़ल करे छॾींदो हा। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद जिंदाबाद। अल्लाह जे अदल जो कानून बि चओ हक़ आ फज़ल जो कानून भी हक़ आ। खुदा अदल कंदो आ लेकिन कंहिंसां जेके अदल घुरंदा आहिनि खुदा फज़ल कंदो आ कंहिंसां जेके फज़ल घुरंदा आहिनि जेके अल्लाह जे कामिलन जे दरबार में ईंदा आहिनि ऐं उते अचे रोई चवंदा आहिनि ओ मुंहिंजा साईं दुआ घुर त मुंहिंजो सुहिणो राज़ी थिए फज़ल जी तलाश कंदा आहिनि। दोस्तो अल्लाह वारनि ॾे वञण वारो रस्ते में मरी वञे रब जन्नत जे फरिश्तन खे हुकुम करे खणी वञे पर जे अल्लाह वारनि जे दर ते पहुची दमड़ो ॾे ॿुधाए त हो जन्नत में न वेंदो त काॾे इंशाअल्लाह। सुभान अल्लाह सुभान। ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरी वई इन करे मां ॻाल्हि खणी अॻिते पहुतो साॻी जगह ते मोटां थो। अॼु जो ही प्रोग्राम म्या वज़ीर अली ऐं सुधीर अली सोलंगिन पंहिंजे बाबा मरहूम हाजी अता मोहम्मद अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाए आमीन चओ। पंहिंजे बाबा जे रूह खे ईसाले सवाब जे नियत सां ख़ैरात कई आहे अल्लाह ताला उन्हनि जो ख़ैर क़बूल फरमाईंदो। तव्हां सां दोस्तनि जो अचण वेहण
बुधण बुधाइण रब कबूल फरमाइंदो। ही बहानो आ दोस्त, ये खैर खैरातूं सब बहानो आ। रहमत खुदावंदी बहाना में जोयद, अल्लाह जी रहमत बहानो पई गोले। पंहिंजे यार जे गुलामन के बख्शणो जो आहे त बस पो को न को बहानो पियो थे। कॾहिं सुधीर ऐं वज़ीर पिया खैरात कन, कॾहिं फिदा हुसैन पियो प्रोग्राम करे, कॾहिं मोहम्मद जुमन पियो प्रोग्राम करे, कॾहिं मोहम्मद ईसा पियो प्रोग्राम करे, कॾहिं किथे सबब कहिड़ो आहे मुंहिंजा दोस्त? सबब इहो आहे खुदा पंहिंजे महबूब जे उम्मत के बख्शण थो चाहे। जॾहिं अल्लाह बख्शण चाहींदो आहे त बहानो बि पाण ॾींदो आहे, कंहिंजे न कंहिंजे दिल में विझी छॾींदो आहे। ये हेतिरी हज़ार जे लॻ जमायत अञा बि वधीक जमायत आई आहे। यकीन ॼाणो मुंहिंजा दोस्तो, अल्लाह घुरियो आहे तॾहिं हिते गॾु थिया आहियूं यार। बेशक सुभान अल्लाह। हेड़े दौर में यार, हेड़े दौर में जो धीउ माउ खां बेज़ार, पीउ पुट खां बेज़ार, भाउ भाउ खां बेज़ार, दर दर में आ, हिक ॿिए जो ॻाल्हाइण कोन थो वञे, हिक ॿिए जो मुंह कोन थी वणे। हिते केतिरियुनि क़ौमुनि जा माण्हू वेठा हूं ऐं कीअं कुल्हो कुल्हे में मिलाए वेठा हूं ऐं ईअं थो लॻे त सभई हिकिड़े इंतज़ार में वेठा हूं। ऐं इहा ॻाल्हि बि जाई आहे, उहो कहिड़ो इंतज़ार आहे त शल अॼु मदीने वारे जो कुर्ब मिले, मुंहिंजो रब राज़ी थी पए। आमीन आमीन। ये आहे या न मुंहिंजा दोस्तो? बस इहा हिकिड़ी तमन्ना खणी आया हूं ऐं इंशा अल्लाह ताला मुंहिंजो रब इहा तमन्ना पूरी फरमाईंदो। अचो त मां तव्हांखे अल्लाह जे सुहिणे क़ुरान करीम जी लोलड़ी ॾेई ॿुधायां। सूरह नून वल क़लम जूं कुछ लाॻीतियूं आयतूं पढ़ी पोइ हिकिड़ो मुकमिल किस्सो अल्लाह इन सूरह मुबारक में बयान फरमायो आहे। मुकमिल किस्सो खैरात जे मुतालिक, मुकमिल किस्सो ने करे लाॻीतियूं आयतूं पढ़ी ऐं पोइ तव्हांखे वरी सिधो किस्सो करे ॿुधायां, ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। पर पहिरीं सलात पढ़ मुंहिंजे महबूब ते सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना बलौनाहुम कमा बलौना अस्हाबल जन्नह इज़ अक़समू लयस्रिमुन्नहा मुस्बिहीन वला यस्तस्नून फताफ अलैहा ताइफुम मिर रब्बिक वहुम नाइमून फअस्बहत कस्सरीम फनादौ मुस्बिहीन अन इग़दू अला हर्सिकुम इन कुंतुम सारिमीन। सुभान अल्लाह। घर में वेठो या है ना सही का आयत भुलजी पे तो छो त रात ॾींहं पढ़ी पढ़ी दिमाग जेको आहे न हाणे घणो अॻिते पोइते थी वियो आहे। एक 5-7 आयतूं लाॻी थियूं क़ुरान जूं। राज़ कहिड़ो आहे? अल्लाह जे ज़ात मुझे सुहणे महबूब मदीने जे मीर जो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के फरमायो। कॾहिं फरमायो? कीअं फरमायो? ओ मुझा दोस्त, जॾहिं कुरैशन जा रईस, मक्के जा सरदार, जन के अल्लाह जे ज़ात बाबरकात औलाद सां भी नवाज़ियो हुयो, दौलतुन सां भी नवाज़ियो हुयो, मुझा दोस्त काबतुल्लाह जी मुतवल्ली जड़ी अहम जिम्मेवारी भी रब्बे करीम जे ज़ात उन्हनि खे अता फरमाई हुई। इन सब जे बावजूद जॾहिं मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के ईज़ाईंदा हुया, तकलीफ़ूं ॾींदा हुया, मुझे करीम रब फरमायो महबूबा मां करीम रब सब कुछ हिननि खे अता फरमायो, मगर इन्हनि उन जो शुक्र न कयो। अगर शुक्र कनि हा त तो मुझे महबूब खे सुञाणनि हा, तो महबूब खे न सुञातो थन। हाणे
मां अल्लाह इन्हनि खां भी इएं ई इम्तिहान वठंदुसि जीअं यमन में रहंदड़ सना शहर जे क़रीब हिकिड़े ॻोठड़े जे हिक नेक शख्स जे औलाद खां मां अल्लाह इम्तिहान वरतो हो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मियां छा ॾसियो मरो हाजी इल्ताफ हाजी अता मोहम्मद हाणे हाजी अता मोहम्मद जे पुटनि कयो आहे ख़ैर पंहिंजे बाबे जी नियत। हाणे ॿुधो रब जो क़ुरान छा थो चवे ॿुधाए पुछी सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ करीम रब जे ज़ात व बरकात सना शहर जे भर में हिकिड़ो ॻोठड़ो हुयो जंहिंमें को नेकोकार शख्स रहंदो हुयो जंहिंजो ऐं उन जे बचन जो ज़िक्र रब इन सूरह नून वल क़लम में बयान फरमायो आहे। एतिरो त सखी हुयो एतिरो त नेकोकार हुयो अल्लाह जे ज़ात बाबरकात उनखे खजनि जो बाग अता कयो हो। छा जो बाग? खजनि जो बाग अता कयो हुयो। जीअं खजूं तयार थींदियूं हुयूं जीअं उन्हनि में फल तयार थींदो हुयो मुंहिंजा दोस्त अञा डंगू शुरू थींदो हुयो डोडो किरण शुरू थींदो हो सुबुह जो सवेल सॾड़ा कंदो हो ओ ग़रीबो ओ मिस्कीनो ओ यतीमो अचो मुंहिंजे बाग में जेकी डंग किरंदा वञनि जेकी डोडा किरंदा वञनि इहे सभई खणंदा वञो मूंखे अल्लाह ॾिनो आहे उन अल्लाह जे नाले ते ॾियण में मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन जो मामूल हुयो ख़ुदा जी कुदरत आहे उन जो ज़मानो पूरो थी वियो अल्लाह खे प्यारो थी वियो। 3 पुट दुनिया में छॾियईं। घणा पुट? 3 पुट दुनिया में छॾियईं। उन्हनि 3 पुटनि जे हिस्से में उहा ज़मीन आई आहे उहो बाग आयो आहे। अञा पहिरियों ई साल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं जो बाग फरजी तयार थियो आहे अञा ॾोॾो ज़मीन ते कोन किरियो आहे अञा किरण जी तयारी हलंदी आहे। राति जो भाइर गॾु था थियनि क़ुरान करीम ॿुधाए रहियो आहे 3 भाइर गॾु थिया हिक ॿिए सां सलाह करण लॻा। अदा बाबो त बादशाह माण्हू हुयो इएं ख़ैर ख़ैरातूं करे छॾींदो हुयो बाबे जो ज़मानो पंहिंजो हुयो। हिकिड़े चयो त तोखे औलाद घणो आहे मूंखे बि औलाद घणो आहे जेकॾहिं तूं असां ईअं ख़ैर ख़ैरात कंदासीं असांजा बच्चा केरु था थींदो। रब जो क़ुरान ॿुधाए रहियो आहे हिक ॿिए खे इहे क़सीदा ॿुधाइण शुरू कयूं हिक ॿिए खे इहे ॻाल्हियूं ॿुधाइण शुरू कयूं ॻाल्हियूं ॿुधाए ॿुधाए फाइनल चे इते कयूं त हाणे ॻाल्हि इते था रखूं सुबुह जो सवेर असुर ॾेई उथंदासीं अञा सिज बि कोन उभरंदो ग़रीब को घरों बि कोन उथंदो उहे पंहिंजे घरनि में हूंदा छो त बाबे जा हेरायल आहिनि उन जे टाइम खां अॻु में हली करे पाण पंहिंजे बाग जो सॼो माल मेड़े चूंडे गॾु करे खणी ईंदासीं भले हू जेॾी महिल अचनि ॾिसनि त बाग में कुझु ई कोन्हे को 2-3 ॾींहं ईअं कंदासीं पाण ई वापसि मोटी वेंदा हमेशह जे लाइ जान छुटी पवंदी। मुंहिंजा दोस्त 3 भाइरुनि पाण में सलाह कई आहे हिक ॿिए खे चयूं अदा सुबुह जो जेको पहिरीं ई उथे उहो सभिनी खे उथारे अल्लाह जो क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे जॾहिं सुबुह जो टाइम थियो हिकिड़े भाउ सॾु कयो ओ अदा फलाणा असुर थी विया उथो त बाग ते हलूं मुंहिंजे सुणे करीम रब फरमायो हुननि पंहिंजी रिथ रिथी आहे मां अल्लाह पंहिंजी रिथ रिथे छॾी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हू असुर जो इन जे लाइ उथिया ॾिसंदा हो न अॼुकल्ह त जन वटि हींअर ख़ैर सां अचे पियो डिसंबर महीनो अन्न रखियो वेठा हूंदा हाणे ॾिसंदा त मार्केट मां अन्न खुटो आहे जनवरी महीनो अची वियो आहे ग़रीब वीचारा ॾुखिया थिया आहिनि पोइ फेरो ॾींदा खपई न जूं 2 बोरियूं 3 बोरियूं ॾिजां 3 बोरियूं ॾिजां त 2 बोरियूं मां तोखे ॾियां व्याज सिंधी सोली में जेके चवंदा आहिनि व्याज अदा मूंखे 1000 रुपया खपे चे ॾियईं थो पर पोइ 1500 रुपया कणक में ॾिजां। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो
इहो कम ओहे कंदा थई जन के पांजे खुदा ऐं मुस्तफा जे मथा भरवसो कोन हूंदो आ। उन्हनि विसारे छॾियो आ त जॾहिं उहे ग़रीब हुया, उन्हनि जो अबो उन्हनि जो ॾाढो ग़रीब हुयो, उन्हनि ग़रीबनि हूंदे हिननि खे इज़त ऐं दौलत कंहिं ॾिनी आ। जेको अल्लाह ॾियण ते क़ादिर आ, उहो मुंहिंजो रब खसण ते बि क़ादिर आ। सुभान अल्लाह, सुभान। हिननि भाइरुनि बि उन्हनि अॼुकल्ह जे व्याजनि वांगुरु पाण में व्याज जी त सलाह कोन कयूं, पर ग़रीबनि खां जान छॾाइण जी सलाह कयूं। मुझे करीम रब फरमायो हिननि इएं बि कोन चयो त वला यस्तस्नून, इएं बि कोन चयूं त इंशा अल्लाह ताला। रब चवे थो इएं बि कोन चयूं मां अल्लाह खे विसारे छॾियूं। जेॾी महिल असुर जो ही निकता, रब जो क़ुरान तो चवे फताफ अलैहा ताइफुम मिर रब्बिक वहुम नाइमून। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अञा ही निंड पिया हुया, मुझो करीम रब फरमाए रहियो आ, अञा हू पंहिंजे घरनि में निंड पिया हा। अल्लाह जे ज़ात फेरे ॾींदड़ खे हुकुम कयो, इएं बाग में फेरो ॾेई आयो जेको सॼो बाग फल सां, ॾोॾनि सां, डंगनि सां भरियो पियो हुयो। रब जो क़ुरान थो चए फअस्बहत कसरीम फनादौ मुस्बिहीन। हिक ॿिए खे सॾ कयूं, ओ अदा जल्दी कर उथी पओ, मता सुबुह थी वञे। अनिग़दू अला हर्सिकुम इन कुंतुम सारिमीन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॿाहिरि हिक ॿिए खे सॾ करे जीअं जो अञा बाग वटि पहुता, खणी जो निहारीन त सॼो बाग ईअं खाली लॻो पियो आ ॼण तूफ़ान रातो रात में सॼे बाग खे खाली करे हलियो वियो। सुभान अल्लाह, हिकु ॾोॾो बि कोन्हे। छा हिकु ॾोॾो बि कोन्हे? उहे लड़ियूं, उहे खजीअ जा फरहा जेके माल सां भरियल शाम जो ॾिसी विया, सावा ॾिसी विया, सुबुह जो अचनि त वण त बीठो आ, पर उहे सड़िया पिया आहिनि, सुकी विया। ईअं पियो लॻे त सभु कुझु कंहिं बर्बाद करे छॾियो। हिक ॿिए खे बाह खां वठी लोॾण लॻा, असांखे निंड त कोन्हे का, असां कंहिं ॿिए जे बाग में त कोन आया आहियूं। वारो कयो सिज भरण जो इंतज़ार कयो, जीअं रोशनी थी ॾिठूं त बाग त असांजो आ, मगर काई शइ बाग में कान्हे का। ओ मुंहिंजा दो फलम्मा रअऊहा क़ालू इन्ना लद्दाल्लून। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उन्हनि मां चवण वारनि मां हिकिड़े चयो असांखे अल्लाह ज़लील करे छॾियो, बल नहनु महरूमून। अल्लाह जे बेनियाज़ीअ असांखे हिन हेॾी नेमत खां महरूम करे छॾियो। ओ मुंहिंजा दोस्त, हुननि त चयो त ग़रीबनि खे न ॾियूं, मुंहिंजे रब फरमायो तव्हांखे कहिड़ी ख़बर त मां करीम रब इन ग़रीबनि जे सदके दुनिया खे रंग लाईंदो हां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन ग़रीबनि जे सदके मुझे मदीने जे साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझो अल्लाह मुसीबतूं टारींदो आ, रिज़्क में कुशादगी ॾींदो आ, लेकिन कंहिंजे सदके मुझे आका फरमायो ज़ईफ़न कमज़ोरन ऐं ग़रीबन जे सदके में मुझो रब मुसीबतूं टारींदो आ, मुश्किलातूं दूर कंदो आ, रिज़्क में बरकतूं ॾींदो आ। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ व्याज वठण वारा मुस्लमान, तोते तनकीद नथो कयां, तोखे घटि वधि नथो चवां, पर
एतिरो चवई थो ओ मुंहिंजा मुस्लमान भा हिकिड़े मिंट जे लाइ पंहिंजे दिल खां सवाल कर, पंहिंजे दिल खां सवाल करे तन्हाईअ में वेही करे सोच इहा जेका तो वटि दौलत आहे इहा तोखे कंहिं ॾिनी आहे, जंहिं तोखे ॾिनी आहे उहो बादशाहनि जो बादशाह आहे या कोन्हे को, जंहिं तोखे इज़त ऐं दौलत ॾिनी आहे उहो खसण जे मथां क़ादिर आहे या कोन्हे को, जंहिं तोखे दौलत ॾिनी आहे उहो मौला फ़क़ीर खे बादशाह बनाईंदो आहे या न, जंहिं तोखे दौलत ॾिनी आहे उहो बादशाह खे फ़क़ीर बनाईंदो आहे या न। पंहिंजे दिल खां पुछ मुस्लमान कलमे पढ़ण वारा, जेकॾहिं तुंहिंजी दिल मञे इहो सभु कुझु सचो आहे त पोइ मुंहिंजा दोस्त अॼु ई दिल में वाइदो कर त मुंहिंजा अल्लाह साईं जेकी गुनाह कया अथमि ॼाणाईअ में अणॼाणाईअ में पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर, मुंहिंजा दोस्त मुंहिंजो रब उहा तोखे बरकत ॾींदो। अल्लाह जे क़ुरान ॾे निहार, मुंहिंजे सुहिणे रब फरमायो मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान खोल, कुरान खोल मुसलमान, मुझे सुने करीम रब फरमायो केरा तव्हां मां, केर थो चवे चो बादशाहन जो बादशाह, केरा तव्हां मां जेको मां अल्लाह खे कर्ज ॾे, कुरान खोल न, मन ज़ल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्दन हसना, केरा तव्हां मां जेको मां अल्लाह खे सुहिणो कर्ज ॾे, ओ मुंहिंजा मौला जेको कर्ज वठंदो आहे उहो त वापसि बि कंदो आहे, मुंहिंजो अल्लाह तो फरमाए दुनिया वारो वापसि कंदो आहे, मां अल्लाह तोखे ॿुधायां थो फयुदाइफहु लहू व लहू अजरुन करीम। सुभान अल्लाह, मां खुदा तोखे एतिरो त वापसि करे ॾेई छॾींदो मैं जेको तुंहिंजे गुमान में बि कोन हूंदो, तुंहिंजे सोचुनि में बि कोन हूंदो, छो त ज़मीनुनि ऐं आसमाननि जा खज़ाना मां करीम रब जी मिल्कियत आहे। ओ मुंहिंजा सुहिणा महबूब, साहब अर्ज़ कयो मुंहिंजा सुहिणा महबूब, बादशाहनि जो बादशाह मुंहिंजो अल्लाह उहो कर्ज़ पियो घुरे, उन बादशाह खे कर्ज़ कीअं ॾिबो, मुझे मदीने जे मीर फरमायो ये जेका मखलूक आ या अल्लाह जो अयाला, कहीं बुखायल खे, कहीं ॾुखायल खे, कहीं मजबूर खे, कहीं मज़लूम खे, कहीं बीमार खे ॾुखीअ टाइम ते तो अल्लाह जे रज़ा जे लाइ अगर का मदद कई आ, मुझो अल्लाह दुनिया में 70 में तोखे आखिरत में 70 मर्तबा वधीक ॾेई छॾी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुसलमान जेकॾहिं क़ुरान करीम ते यकीन अथई ऐं क़ुरान करीम खे मञी थो त पोइ ही ॻाल्हियूं गौर सां ॿुध ऐं पंहिंजे अंदर में हंडा। मां आहिस्ते आहिस्ते इन करे थो ॻाल्हायां, ही अहम मामिलो छेड़ियो थम इंशा अल्लाह ताला, ऐं वरी पंहिंजे उन इश्क वारे मौज़ू ते ज़रूर मोटंदुमि, पर हिन दौर जे अंदरि इन इहो ज़ुल्म ॾाढो वधंदो थो वञे, व्याज वारो ख़ुदा पंहिंजे पनाह में रखे। मुंहिंजा दोस्तो यादि रखो, जेको न व्याज वठण वारो आहे अल्लाह ताला पंहिंजे पनाह में रखे, उन में माण्हू मरंदो मरी वञे, मरण क़बूल करे, पर व्याजीअ जे दर जे पाणीअ जो ढुक पियण क़बूल न करे। ओहो जेको जानवर ॿुधंदा हो न, जेको हराम जानवर किनो ॿुधंदा हो न, जेके शिकारी कुतर जा वलर खणी माराईंदा आहिनि, उहो बि इन शख्स खां पनाह घुरंदो आहे, ओ मुंहिंजा करीम रब इहो मुंहिंजे मुंहुं न पवे, छो त मुंहिंजा दोस्त ही खालिसतन ग़रीबन जो रत थो चूसे,
अल्लाह तो चवेस त इए न कर ही अल्लाह सा मुकाबलो करे चो तो इए कंदुस सुनो नबी तो चवे इए न कर हे तो चवे इए कंदुस पर मुंजा दोस्त हे त भला मु जेके तोखे गालियूं बुधायूं पर गडो गड इहा भी त गाल बुधाया पियो तोखे न त अल्लाह तौबह जा दरवाजा महबूब जे उम्मत ला बंद कोन कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा त जिंदगी अथई मुसलमान अगर इहा गलती कई थई अल्लाह ताला कलमे वारन के पनाह में रखंदो अगर गलती कई थई व्याज जी त तौबह करे वक्त परे कोन थई ऐं मुंहिंजो खुदा ओहो आ जॾहिं ॾींदो आ त अणगणियो ॾेई छॾींदो आ कख के मथे खणबो आ त लखो लॻो पियो हूंदो आ पर जॾहिं मुंहिंजो रब खसींदो आ उहो बेनियाज़ रब उहो थई निहार उहे दौलतमंद जन जे दरन ते नौकर ऐं चाकर नौकर जेके जुतियूं हुननि जूं सफ़ा करण वारा रुगी मुंहिंजो रब हिकिड़ी शुगर जी बीमारी ॾेई थो छॾे उन्हनि वॾनि वॾनि माण्हुनि खे उहे ॾिसनि था पिया हुननि जा नौकर खाइनि था पिया मुंहिंजो बेनियाज़ रब आहे मुंहिंजो बेनियाज़ रब आहे मुस्लमानो तव्हां असांजी